कारखाने सां घर वञी रहिया हुआसीं त असांजे पोइ मोटरसाइकिल ते टे बुट ॿधल माण्हू आया। मेहर बेटो बाईपास रोड कराप स्कूल सामूं मोटरसाइकिल सवार टे नामालूम हथियारबंदन एसडीओ एरिकेशन ठठो माशूक महेसर ऐं संदसि पुट ईरान यूनिवर्सिटीअ जे शागिर्द तनवीर महेसर जी कार मथां फायरिंग करे खेनि रोके अरगमाल बणाए संदनि खां 20,000 रोक ऐं 3 मोबाइल सेट कपिड़ा ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी विया। वाक़े जी इतला मिलण ते सवें शहरी वापारी शहरी इताद अॻवान नियाज़ बुरड़ो मौली अब्दुल मजीद महेसर डॉक्टर मोहब महेसर यूसी पोराचो जे चेयरमैन अरबेलो महेसर जी अॻवानी में एहतजाज कयो। हिन मौक़े ते पुलिस वाक़े जी एनसी दाख़िल करे छॾी। यादि रहे त कुझु ॾींहं खां मेयर में बदअमनी चोट चढ़ी वई आहे। फुरूं दाड़ा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। आमिर अतार टोंग न्यूज़ मेहर। 6 बजे पंहिंजे कारखाने सां घर वञी रहिया हुआसीं त असांजे पोइ मोटरसाइकिल ते टे बुट ॿधल माण्हू आया जिन असांजे मथां फायरिंग कई। सिधियूं गोलियूं हयूं गाॾी खे, जंहिंमें असांखे लासे बचायो। बाक़ी असांजा पैसा NIC कार्ड मोबाइलूं फुर करे हलिया विया।